इहा तालीम हुई त पंहिंजी हस्ती ऐं मस्ती विञाए कीअं विञाईंदे जॾहिं चवंदे ला इलाहा नहीं को मबूद नहीं को महबूब नहीं को मतलूब नहीं को माशूक इल्लल्लाह मगर हिक अल्लाह जो मकसूद महबूब अंदर में वडाई गुरूर तकबर हट हिर्स दुनिया की मोहब्बत तॾहिं निकिरंदी जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम हुई साईं फरमाइनि था ओ भिटाई इहो हस्ती मस्ती तॾहिं निकिरंदी जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदे हस्ती वञे ला सां नफ़ी थिए पोइ छा थींदो तंहिं पोइ सुलंजाए ॿुझ पिरो जी ॻाल्हि अंदर वारा राज पो खुलंदई यार जो जलवो पो नजर ईंदई महबूब जी हुजूरी पो नसीब थींदई साईं वॾो सबक थियो न हिकड़े बैत में सॼो तसव्वुफ़ समाए छॾी हे बि से अॻियों भिटाई हो अॻियों बि भिटाई हो फरमाए तो कलम वही लोका थकिया आहियो हाँ ॻाल्हि सम्झ में नथी अचे कंहिंखे सम्झ में नथी अचे सम्झ में नथी अचे नथी अचे जेके अचे थी सम्झ में ज़ोत खणे शाबाश हजरत भिटाई साईं जो चवे त कलम वही लोका सरतू के सुहाग में अंग उते लिखियो जित न पहुचे हाणे कंहिंखे ॾियादा कसा कलम वहायो भिटाई वॾे राज़ जी ॻाल्हि करे वियो त ओ सुल्तानुल औलिया ओलवारी वारा साईं तू तो चवी तो हीअं बि कयां हूअं बि कयां पर कलम वही लोका सरतू के सुहाग में अंग उते ही लिखियो जित न पहुचे लोह महफूज में तकदीर लिखजी वई कलम लिखजी वियो जफल कलम बिमा अंत लाकिन जो कुछ थियणो आहे कलम तकदीर वारो लिखी सुकी वियो जेका लिख पढ़ थी वई हाणे मां छा थो करे सघां जा लिख पढ़ थी वई कंहिंखे ॾियां दां जो कसा कलम वहायो कसा जो कलम वही वियो तकदीर लिखजी वई हाणे मां छा थो करे सघां कीअं मां पाण निटायां कीअं तुंहिंजे सबकनि ते अमल कयां जेका लिख पढ़ थी वई सा त थी वई उते लिखजी वई आहे जिते ॿाह पहुची नथी सघे कलम वही वियो काह सरती के सुहाग में अंग उते ही लिखियो जित न पहुचे हाणे कंहिंखे ॾियां दां कसा कलम वहायो तो फिर हींअर मोबाइल याद आई आहे हाँ मैसेज तो पढ़ी खुदा हिदायत ॾींदुई मुझा दोस्तों जरी मल हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई या गाल कई तो तकदीर लिखजी वई तो सुल्तानुल औलिया ख्वाजा मुहम्मद ज़मान रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तो वेहु गनीमत तन कलम जमी जे हथ में
पिरी जो ओ भिटाई चंतो कलम कसा जो वही वो बाहन थी पहुंचे पर एवड़ा भी मर्द आहिनि अॼु बि जंहिंजे हथनि में तकदीर जा कलम रब ॾेई छॾायो जेकॾहिं चाहूं थो त लिखियल तकदीर मिटजी वञे बुरायूं मिटजी चङायूं लिखजी वञनि निदो राय पर मिटजी सदो राय पर अची वञे निभाग मिटजी सभाग अची वञे जहन्नम मिटजी जन्नत लिखजी वञे दोज़ख मिटजी बेहिश्त लिखजी वञे त वेह वञी वटि तने कलम जमी जे हथ में वो अल्लाह वारा आहिनि वो मुर्शिद कामिला वो हादी रहबरा वो खानकाही निज़ाम हलाइण वारो आ जंहिंजे हथ में रब तकदीर जा कलम ॾेई छॾींदो आहे हाँ सुभान अल्लाह नेटे अंग अॻियां वारे ॿिया लिखनि पन्नो सो पढ़नि जंहिंमें पसंदि थिए बिपरी जो सुभान अल्लाह पोइ जेॾी महिल सोणो सैयद अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह वापसि मोटियो न जॾहिं बि लुआरी जो ज़िक्र थींदो त थधो साह भरींदो चवंदो मूं से ॾिठा नाए जमी ॾिठो पिरीअ खे मूं से ॾिठा नाए जमी ॾिठो पिरीअ खे तनी संदी का करे न सघंदा नड़ी चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या खानकाही निज़ाम में शेख कामिल की जरूरत होंदी आ मुर्शिद कामिल की जरूरत होंदी आ कामिल मुर्शिद उहो आ जंहिंजे हथ में तकदीर जा कलम रब ॾेई छॾींदो जे हथ खणंदा आहिनि त लिखियल तकदीर मिटाए छॾींदा आहिनि मिटाइनि मिंट में जेके लिखियल तकदीर जा लेखा उहे माझी उहे गाज़ी लिखण वारा अञा मिलाइन जे कि मौला सा अल्लाह वारा अल्लाह में उहे बोलू उहे लोलू तड़न ते से बल कर पर तलब इहा रख तांग इहा रख उकीर इहा रख त रब राज़ी थियो इहो कीअं मिलंदी जॾहिं उनमें अल्लाह वारनि सां वञी वेंदे जंहिंजे अंदर में तार तवार पंहिंजे रब जी लॻल आहे सुभान अल्लाह इहो अथव खानकाही निज़ाम अल्लाह वारनि वटि अॼु दुनिया परेशान आहे खानकाहुनि खां जॾहिं माण्हुनि मुंहुं मटियो आहे अल्लाह वारनि खां मुंहुं मटियो आहे त दुनिया जे ख़फ़न में परेशान आहिनि वॾेरा परेशान ग़रीब परेशान अमीर परेशान वकील परेशान वज़ीर परेशान सदर वज़ीर आज़म परेशान जंहिंखे ॾिसो त ॻणतियुनि में सौदावनि में फ़िक़रात में छो त रब जो ज़िक्र छॾे ॾिनो
रब जो फरमाया अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, खबरदार अल्लाह जे ज़िक्र सां तव्हांजे दिलुनि खे इत्मीनान ऐं फ़रहत नसीब थी। हाँ, जॾहिं माण्हुनि अल्लाह जो ज़िक्र छॾे ॾिनो, रब जी यादि छॾे ॾिनी त पूरी नथी पवे, रिज़्क़नि मां बरकत खॼी वई, परेशानियूं वधी वियूं, ॻणतियूं वधी वियूं, सौदा वधी विया। ओ अदा ओ मिठा, इन्हनि ॻणतियुनि जो इलाज इहो थी जेको क़ुरान सेखारियो। कहिड़ो? वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन, ओ उन्हनि खानकाहुनि ते वञ जिते अल्लाह अल्लाह चयो थो वञे पियो, उन्हनि आस्थाननि ते वञ जेकी सुबुह सांझी अल्लाह जो ज़िक्र पुकारे रहिया आहिनि। हाँ, जॾहिं उन्हनि दरवाज़नि तां माण्हुनि मुंहुं मोड़ियो त उन्हनि जे ॾुखनि जा ॾींहं शुरू थी विया, ग़मनि ऐं परेशानियुनि जा ॾींहं शुरू थी विया। ओ अदा ओ मिठा, इहो खानकाही निज़ाम हुयो जेको औलियाए किराम सेखारियो, इहो खानकाही निज़ाम हो जेको मुंहिंजे सोहणे पीरनि जे पीर दस्तगीर वटि हुयो। हाँ, हज़रत पीरान पीर जो खानकाही निज़ाम ॿुधाया आहे, सोहणे दस्तगीर जो, जंहिंजो कदम सॼी दुनिया जे वलियनि जे गर्दन जे मथां। साईं फरमाइनि था दरस्तुल इल्म तासिरतु कुतुबन व मिलतु सदमन मालल मवाली। फरमाए तो मां इल्म पढ़ियो ऐं पढ़ायो, पढ़ाईंदे पढ़ाईंदे अल्लाह मूंखे कुतुब बणायो। हाणे चवंदा न इल्म वञी मौलवी पढ़ाए न, ज़िक्र बिक्र वञी फ़कीर कनि, ईअं था चवनि न। दरगाह ऐं दरसगाह जो तसवर जेको जुदा कयो वियो आहे, मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर जी खानकाह ॾिस। साईं फरमाइनि था त इल्म पढ़सि, इल्म पढ़ायो में, किताब पढ़ंदो पढ़ाईंदो मूंखे कुतुबियत जो दर्जो ॾेई। हाँ, कुतुबियत बि इते आहे त इल्म जी दर्स तदरीस ॾिए। साईं फरमाइनि था त मूं जेका खानकाह ठाही आहे, जेको मदरसो ठाहियो आहे, जेको इन मदरसे जे हीअं दरवाज़े जी चौखट खां लंघे वियो न, उहो बि क़यामत जे ॾींहुं जन्नतुनि में जा थी उथो। हाँ, सुभान अल्लाह। मूं जो साईं जन जो इहो कौल मुबारक पढ़ियो त दिलि में शौक़ु थियो त वञी साईं जो दरबार ॾिसी अचां। पोइ वियुसि बगदाद शरीफ़, उहो दरवाज़ो मुबारक वञी लंघियुसि। साईं फरमायो त जंहिं मुंहिंजे खूह में पाणी पीतो, क़यामत जे ॾींहुं उहो बि शफ़ाअत कंदुसि। ॻोल्हे खोले वञी खूह में साईं जो हथ खयो, पाणी पीतो। सुभान अल्लाह। हाँ, जेॾीमहिल दरसगाह साईं जी वेंदा हुआ त हिकु तरफ़ क़ुरान ऐं हदीस पिया पढ़ाईंदा हुआ, दर्स भी ॾींदा हुआ, मुंहिंजा दोस्त तफ़सीर ऐं हदीस भी पढ़ाईंदा हुआ, त ॿिए तरफ़ वरी अल्लाह जे मिलण जा सबक़ रूह में ॾाढी सेखारींदा। हाँ, इहो दस्तगीर सोहणे जो खानकाही निज़ाम। हाँ, हिकिड़ी माई आयसि साईं जे खानकाह ते हिकिड़ो पुटलो वठी आई। साईं हे मुंहिंजो पुटलो अथव, हिनखे पढ़ायो सेखारियो, हिनखे विलायत जो रंग चाढ़ियोसि। माई पुटले खे छॾे हली वई। 2 साल गुज़रिया त माई आई दरगाह शरीफ़ ते त ॾिसां त साईं वटि मुंहिंजे पुट जो कहिड़ो हाल। पुछा कई त मुंहिंजो बचड़ो किथे आहे? मूं अर्ज़ु कयो त खानकाह जी, खानक जी माना आहे तंग सोढ़ी जाइ। वञी जो ॾिसे त पुट हिन जो हिकिड़ी सोढ़ी कोठड़ी आहे, हुन में पखियुनि जूं विठूं बदबू, उन जाइ ते वेठो आहे, सजदे में निमाज़ वेठो पढ़े, ज़िक्र वेठो करे, उन पर ईअं ॻरी कंडड़ा थी वियो, हीणो कमज़ोर थी वियो। मां जो ॾिठो मुंहिंजो बचड़ो कमज़ोर थी वियो आहे, वरी कोठड़ी सोढ़ी में वेठो आहे, ॾाढी परेशान थी। वरी वई साईं जन जी हवेली शरीफ़ में त साईं जन कुकड़ जो गोश्त वेठा खाए। जी वाह साईं वाह, वाह जो मुंहिंजे पुट खे खानकाह में आयो थे, पाण वेठो जो कुकड़ खाई, मुंहिंजो बचड़ो ॾिसी आया जवन जा सुका टुकर, ॻरी वेचारो कंडड़ा थी वियो। साईं फरमाया अम्मा वेहारियोसि। जॾहिं मानी खाईंदा वञनि, उहे हॾियूं जेके कुकड़ जूं हीअं रखंदा वञनि। जॾहिं मानी खाई दंग कयूं त
तो उन्हनि हड्डियुनि ते हथ रखे सोने पीरान पीर फरमाया कुम बिस्मिल्लाह उथी अल्लाह जे हुक्म सां तो उहे हड्डियुनि मंझां ज़िंदा टुकड़ थी भरकी करे हलियो अल्लाह या रसूल हक चारिया नमस्ते चीज़ी हजरत पीरान पीर महबूब सुबानी फरमायो से तो अम्मा जने तुझो बच्चो भी हेड़े हाल जो साहिब थे तो पो भली खाए पो भली कुकड़ खाए हियर छॾे तो भली मेहनत करे रियाज़त करे नफ्स खुशी करे इन्हें खानक में नहीं पंहिंजो नफ्स के मारे तो अल्लाह जो कुर्ब दौड़ दर खुली वञे हाँ सुभान अल्लाह हे पीराने पीर महबूब सुबानी जो खानकाही निज़ाम जंहिंजा पैरोकार अॼु कादरी आहे कादरी मुझे सोने दस्तगीर जा गुलाम ऐं अल्हम्दुलिल्लाह मां नक्शबंदी बि आहियां कादरी बि आहियां हाँ वरी नक्शबंदी सिलसिले जो सरवान अगवान हजरत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी सब तो रहमतुल्लाह जय्यद आलिम हुयो चोटी जो आलिम हुयो दर्स भी पढ़ाईंदो हुयो मुरीदन के कुरान हदीस भी पढ़ाईंदो हो मोहम्मदी फैज़ भी ॾींदो पर संदन आदत मुबारक ऐं संदन कमाल इहो हो जेको हिकिड़ो भेरो संदन सोबत में ईंदो हो उन ते नज़र कंदा हा त उनजे दिल ते अल्लाह जो इस्म चिटजी वेंदो ॻाल्हायो छा अल्लाह जो इस्म दिल ते चिटजी वेंदो हो नक्श थी वेंदो नक्श अल्लाह जो इस्म नक्श थी दिल ते चिटजी हींअर उनखे नज़र करे वञी ॾिसे त दिल ते अल्लाह जो इस्म चिटजी वेंदो पोइ सॾींदा हुआसीं नक्श बंद यानी अल्लाह जो नक्श दिल में बंद करे थो छॾे नक्श चिटे थो छॾे अल्लाह जो नालो दिल ते उकेरे थो छॾे पोइ इन जे करे मशहूर थी वियो नक्श बंद नक्श बंद नक्श बंद पोइ उन जा पैरोकार जेके थिया अॼु ताईं सम्झनि था नक्शबंदी चओ न सुभान अल्लाह छा सम्झनि था नक्शबंदी उहे नक्शबंदी आहिनि जेके निगाह कंदा आहिनि त दिलनि जे अंदरि अल्लाह जो पाक नालो चिटे छॾींदा आहिनि अंदर बाहर ज़ाहिर बातिन में अल्लाह जो इस्म पियो नज़र ईंदो आहे यो नक्शबंदियुनि जो खानकाही निज़ाम हाँ वरी सिलसिला आलिया सहरवर्दिया जंहिंजो सरवान अगवान हुयो हजरत ख्वाजा उमर शहाबुद्दीन सहरवर्दी सब जो रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह साईं जेॾीमहिल हीअं दरबार में वेंदा हुया त इहे हज़ारे माण्हू ईंदा हुया हज़रत सोरवर्द सोने जे दरबार में हीअं नज़र कंदा हा त माण्हू जूं दिलियूं धोई उन्हनि खे अल्लाह जे मोहब्बत जो रंग चाढ़े गदला गुनाहनि में मेरा कल्ब कारा पर जेॾीमहिल साईं जे नज़रुनि ते ईंदा हुआ त उन्हनि जी दिलियुनि मज़ा इश्क़ मुस्तफ़ा जी ख़ुशबू अचण लॻी हाँ ऐं चिश्ती सिलसिलो चिश्ती हजरत ख्वाजा हिंदुल वली ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सब तो रहमतुल्लाह अलैह चिश्ती सिलसिले वारा साईं जेॾीमहिल हिंदुस्तान में आया असुल संदन मुर्शिद हुयो इराक जो हजरत ख्वाजा उस्मान हरवनी या उस्मान हारूनी चो रहमतुल्लाह अलैह साईं फरमाइश तो वञी हिंदुस्तान में तबलीग कर हिंदुस्तान में वञी हिंदू घणा आहिनि वाणिया घणा आहिनि हिते वञी तबलीग कर हिकिड़ो ख्वाजा मुईनुद्दीन ऐं ॿ ॿिया मुरीद टे ॼणा उतो निकिता आहिनि इराक मञा पंधड़ो कंदा 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 अजमेर में जो पहुता किथे इराक किथे अजमेर मुर्शिद जो हुकुम जो मिलियो
अजमेर शरीफ में पहुता। निर्मल अजमेर में पहुता तो शहर अजमेर के बाहरों हिकड़ो तलाव हो पानी जो, उन तलाव ते हिंदू अचे पूजा पाठ कंदा हुआ। हिंदू पानी के पोतर समझी उन जगहों पूजा कंदा सजदा कंदा। तो साईं जन अचे उन पानी जे चश्म जो हुजे तलाव हुजे उन वुज़ू करण की सहूलत हुई, गुसल करण की सहूलत हुई तो पाण उते वण हुजे उन जी छांव में थे वेठे। शाम थी तो बादशाह जा कमकार वाला करावा आया तो फकीर साहब हेतो उठो इन वण जे हेठों असांजे बादशाह जा उठ वेंदा है। जी भाई हेतरा वण है ने हिकड़ो वण ताके तो खपे, असा वकील ना वेठा आयो कि नदी न हेतो उठो तो बादशाह जा उठ वेंदा। तो बुजुर्गन जे ज़बान में लफ्ज निकता असा उठूं दादा भली उठ वेठा हो। बादशाह जा उठ भली वेठा हो। सही उठ जो वेठा तो वेही रहे और चक्कर नंढा कया वो जो कुटने पर उठे चोकू ने उन्हनि खे पंहिंजो पुछ में हथ विझनि महार चिकन पर उठे जेतिरा वॾा उथनि जा हुया सभु वेठा ई रहिया हिकिड़ो परेशान थी विया। पोइ चयूं त यार हिन फ़क़ीर खे जो उथारियोसीं न इन चयो त उठ वेठा हुजनि। मोटी आया साईं बाबा माफ़ कजो, ग़लती आहे असांजो कसूर आहे, माफ़ कजो। छा आहे चइजो उठ तव्हांजो वेठा हुजनि उथड़ी मुंडा वेठा अब अला कंदो उथंदा उथारियो छो न उथंदा उथंदा वञी उथारियो उठ उथी बीठा। सुभान अल्लाह। वरी जो पाण अचे वेठा उन्हे पंहिंजो अना सागर तलाव के पासे में, तलाव जो नालो हो अना सागर तलाव के पासे में जे वेठा तो उते वरी वो वाण्याणी जो आयूं उथी बाबा फ़क़ीर हिते उथी असां हिते पूजा कंदासीं इबादत कंदासीं तव्हां वरी हिते वेठा आहियो। चई हेॾो तलाव खुलियो पियो आहे असां हिकु कुंडड़ी में वेठा आहियूं वुज़ू जी सहूलत आहे। चई न न हिते उथो। साईं उन मुरीद के फरमाए दवा है कौरो तो भरे आ मुझो पानी जो कौरो तो भरे आ कौरो जो भरे तो सजो तलाव कौरे में। इन करामातुल औलिया हक़्क़ुन व मुनकिरुहुम शक्कुन। वलियन जो करामतूं बरहक आहिनि उन जो इनकार उहो कंदो जेको बदबख्त ऐं बदनसीब। नबियन जा मौजज़ा ऐं वलियन जूं करामतूं बरहक आहिनि। वलीअ जी करामत नबीअ जे मौजज़े जो तसद्दुक़ हूंदी आहे, तसलसल हूंदी आहे। नबीअ जे फैज़ सां वलीअ जी करामत जो ज़ुहूर थींदो आहे। हक़ानियत जे ज़ुहूर जे लाइ, हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ जे लाइ वलीअ करामतूं ॾेखारींदा आहिनि। करामतूं बरहक आहिनि। ॻाल्हि सम्झो। हाणे जे कौरो जो भॼी तो सॼो अना सागर जो तलाउ कोरे में वो सेरानी को रखे ॿई सुई पिया। वाणिया जो अचनि यार हे पानी काॾे जो वञो तलाउ मां धूड़ पई उॾारे ॾिठो पंहिंजो कौरो सेरानी को रखियो सुता पिया आहिनि। अबा फ़क़ीर रहम जो घर हूंदा आहिनि, महिरबानी कयो माफ़ कजो असांजी ग़लती आहे। अबा छा आहे कि वो पानी सुकी वियो हलियो। फ़क़ीर खे चयो हारे आ वई कौरो जो हाजी वरी तलाउ भरिजी। हाणे ॿ करामतूं जो माण्हुनि ॾिठियूं, हिकिड़ो हो उठण वारी करामत, ॿी वरी हीअ पाणी वारी करामत। सॼे अजमेर में ॻाल्हि मशहूर थी वई। हिकिड़ा अरब खां फ़क़ीर दुर्वेश आया आहिनि सो वाह जी करामत वारा। सॼे शहर में मशहूर थी वई ॻाल्हि। पोइ बुज़ुर्ग ॾिठो त हाणे मौक़ियो आहे। फरमायो त हे जेको अजमेर जे ॿाहिरो मैदान आहे न, इन मैदान में गॾु थियो त असां तव्हांखे हिकिड़ो तमाशो ॾेखारींदासीं। माण्हुनि ॾिठो त हेड़ा करामत वारा कहिड़ो तमाशो ॾेखारींदा, भला गॾु थियो ॾिसो त सही त आहे छा, कनि छा। ख़ल्क़ जे गॾु थी अजमेर सॼो अचे टुटो, लखे माण्हू गॾु थिया
हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह मुरीद के फरमाया दबा मदीने वाले साईं जी नात पढ़ साकर नात पढ़ नात पढ़ शुरू कई नात पढ़ंदे 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 गुरगंदे इश्क रसूल के फुटकारी थी जब तस्वर मदीने वाले साईं जो कियो तस्वर में झुझुझियो रूजियो कैफियत कारी थी उन्हें कैफियत में पार उठी बीठा उठी ये मानुंडे हाथ करे चे अल्लाह ये जोर सा ज़रब जो है तो लखे मानों में रिहात पजीवा हर जुबान पे नजर की ला मजलिस में लखे मानू कलमो पढ़ी मुसलमान की पुट हिंदुस्तान की तारीख खोले ॾिसो त इन हिकड़े मर्द परदेसी आयो हो इराक में जा परदेसी मुसाफिर हिकड़े मर्द 90 लख काफिरन के कलमो पढ़ी मुसलमान बनायो 90 लख काफिर गाल समझ में अचे थी गोलारची वारो हाँ मुला एतराज था करण करामत सुभाणे गालियूं कंदासीं पीर साहब जे वाह जी ॻाल्हि ॿुधाए वियो कोरे में जे सॼो दरिया अची वियो एतराज तूं कंदे मूंखे ख़बर आहे तुंहिंजी कांव जी आदत आहे कांव ॾिठो अथव न दरिया भरियो वेंदो त तो पाणी न पीअंदो दिलि जी ढकणी लाहींदो घड़े जी ढकणी लाहींदो मूंखे कांव जी ख़बर आहे आदत जी एतराज कंदा तो सॼी उमिरि तकलीफ़ कई आहे त घणा काफ़िर मुस्लमान कया अथई जवाब ॾे न घणा काफ़िर मुस्लमान कया अथई हे इहा अल्लाह वारनि जी करामत हुई जे हिकिड़े मर्द 90 लख काफ़िरनि खे कलमो पढ़ी मुस्लमान बणायो ये खानकाही निज़ाम हुयो ये अल्लाह वारनि जूं निगाहूं हुयूं हाँ सुभान अल्लाह मुझा मुर्शिद करीम हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह रब जो किरोड़ सदन मज़ार अनवर जमत फजलाबाद शरीफ में सदन खानकाह था मातली परे न थवा हर महीने 24 जी रात 23 जी शाम 24 जी चंद्र जी 24 जी रात हली ॾिसो खानकाह दादू जिले में गोज़े जे लाइ को गोज़ो खेरपुर नातन शाह तालको जिलो दादू गोज़े में आया है ने उते नारवा नारे जी कड़ सा नहर जी ताजो राजवाह आहे या भूमि आहे या फुलेली आहे इएं हिकिड़ो वाह आहे उन जे किनारे सां साईं जन जी मजलिस थी जीअं हे तकरीर हले पई साईं जन जी तकरीर हलंदे ऐं साईं जन गज़ल पढ़ियो इश्क रसूल की ॻाल्हि थी मदीने वारे साईं जी मोहब्बत की ॻाल्हि थी तो पूरी जमात जज्बे में रोण में अची वई पर केतिरा ओट हुया कोली हुया मीठवार हुया उहे कलमो पढ़ी हुया मुसलमान बण हाँ हिंदू रोन भी ठाकिर मां गोड़ा वहन पिया जन जिंदगी में न कुरान मां ख़बर हुई न हदीस मां ख़बर हुई हिकड़ी वली दी नज़र पइजी वई काफ़िर कलमो पढ़ंदा मुसलमान बण हाँ अल्लाह वारनि जो कमाल तॾहिं रब फरमाए थो त वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल-अशी उन्हनि सां वञी रहो जेकी सुबुह सांझी पंहिंजे रब ते पुकारे रहिया सुबुह सांझी पंहिंजे मालिक जे ज़िक्र फ़िक्र में मशगूल आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह
खुदा जो खौफ रखो वकूनू मस्सादिकीन ऐ सच्चन सा गॾिजी वञो उन्हनि सां गॾिजो जेके सच्चा वञो उन्हनि जे खानकाहनि ते वञो उन्हनि जे तकियनि ऐं आस्थाननि ते वञो त तव्हांखे बि अल्लाह यादि ईंदो तव्हांखे बि क़ब्र क़यामत ऐं आख़िरत जी यादगिरी ईंदी तव्हांजा कटियल कल्ब रोशन थींदा तव्हांजूं मेरियूं दिलियूं ढोपी पवंदियूं तव्हांजे हिन लुड़ाटियल दिलि खे उजरो करे इन खे मदीने वारे मीर जे मोहब्बत जी सुरहाण लाई छॾी पुट इहो खानकाही निज़ाम जे हिन दौर में किथे मिली वञे न त पंहिंजे लाइ बख़्त सम्झो भाग सम्झो उन सोबत में वञो उते वञी वेहो जे सुधरण चाहियो था जे नेक बणजण चाहियो था जे महबूब जे सुन्नत ऐं शरीयत ते हलण चाहियो था या तव्हां पंहिंजूं परेशानियूं ॻणतियूं दुनियावी मामलात मुंझारा हल करण चाहियो था दुनियावी परेशानियूं कर्ज़ आहिनि दर्द आहिनि मुश्किलातूं आहिनि मुंहिंजा दोस्तो उन्हनि खानकाहुनि जे अंदरि जीअं बातिन जो इलाज थींदो आहे तीअं ज़ाहिर जे परेशानियुनि जो बि हल मिलंदो उहे हथड़ा खणंदा आहिनि त तक़दीरूं मेटे छॾींदा आहिनि उहे दुआ जा हथ खणंदा आहिनि त न थियणा कम बि थी पवंदा आहिनि उन्हनि जे निगाहनि जे बरकत सां तक़दीरूं बि मेटिजी वेंदियूं आहिनि ओ मिठा पोइ तोखे या दावत अर्ज़ रखां थो सोच जी फ़िक्र जी दावत ॾियां थो त वञी ॾिस इहो खानकाही निज़ाम तोखे जिते बि नज़र अचे वञ उन्हनि अल्लाह वारनि वटि उन्हनि सालिहनि जी सोबत में उन्हनि अल्लाह वारनि जी मजलिस में वे हिकिड़ी दावत तोखे मूं ॾेई छॾी आहे अखियुनि ऐं कननि में बि चे नागिरनि जो फ़ासिलो जा शइ कननि सां ॿुधिजे सा अखियुनि सां वञी ॾिसजे जा शइ कननि सां ॿुधिजे उहा अखियुनि सां वञी ॾिसजे त सही आहे ग़लति आहे छा आहे मुंहिंजा दोस्तो तूं पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिस त छा दीन जो सुन्नत ऐं शरीयत जो रंग मिली रहियो आहे अल्लाह वारनि जी सोबत में वे त रब राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए अल्लाह ताला जल्ल शान शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी असांजा गुनाह माफ़ फरमा ख़ताऊं दरगुज़र फरमा पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी ए मुंहिंजा मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजा मौला असां ते लुत्फ़ करम फरमा जेकी मुश्किल में उनजूं मुश्किलातूं आसान कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाइ दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर बे औलादनि खे साले औलाद ॾे जिन जे रोज़गार में तंगी आहे उन्हनि खे कुशादी रोज़ी ॾे बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार ॾे या अल्लाह बेनिमाज़ियुनि खे निमाज़ी बना तालिहनि खे सालिह बना सुहिणे नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि देव बाबा देव भैया पियो भी निज़ाम आहे तव्हां सबर कयो भैया थींदी उन खां बाद में दुआ थींदी पोइ साईं रवाना थींदा जेके भी चादरूं विझणियूं हुजनि साईंनि खे